पाक न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत उमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। नाहिल नालाइक ऐं सिलेक्टेड हुकूमत खे भॼाइण लाइ कारकुननि खे जॻाइणो पवंदो। सिलेक्टेड लाइ सभ खां वॾी रंडक वॾो वज़ीर मुराद अली शाह आहे। अवाम खे न अॻु अकेलो छॾियो हो ऐं न हाणे छॾींदासीं। पीपल्स पार्टी जो अपोज़िशन लीडर हुजे हा त जेल जी हवा खाए हा। शहबाज़ शरीफ़ त लाहौर में मज़ाक़ करे रहियो आहे। कठपुतलियुनि ऐं दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो जिहालनि कयो आहे। असां डिॼण वारनि मां न आहियूं, सिर जो जवाबु पथर सां ॾींदासीं। PTI जी हीअ पहिरीं ऐं आख़िरी हुकूमत आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सखर में कारकुननि खे ख़िताब। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत केॾांहुं बि न पई वञे। मौलाना फज़ल रहमान गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। ऑपोज़िशन लॉन्ग मार्च करण जो भले शौक़ु पूरो करे पाकिस्तान अफ़गानिस्तान जे मामले ते ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। पाक फ़ौज सदाईं पाण खे मञायो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि महांगाई बाबति इजलास। मुल्क में खंडु ऐं कणिक जे मौजूदा स्टॉक जे हवाले सां ब्रीफिंग। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आम माण्हुनि जो तहफ़्फ़ुज़ मौजूदा हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। बुनियादी शयूं महांगियूं थियण सां आम माण्हुनि ते असरु पवे थो। मंडी ऐं रेज़की दुकाननि ते बुनियादी शयुनि जे अघनि में गैर ज़रूरी फ़र्क़ खे ख़तमु कयो वञे। चोहतरि सालनि में एस्टेब्लिशमेंट कंहिंखे एतिरो सपोर्ट न कयो जेतिरो मौजूदा हुकूमत खे कयो आहे। असां मुज़ाहिमती ऐं मुफ़ादमत न रुॻो शफ़ाफ़ चूंडूं चाहियूं था। नंढनि सूबनि जी तरक़ी ताईं मुल्क तरक़ी न कंदो। ग्रीन लाइन नून लीग जी हुकूमत जी मनसूबो हो जेको असां सिंध जी आवाम खे तोहफ़ो ॾिनो। मौजूदा हुकूमत नालाइक ऐं नाअहल आहे। ही चोर दरवाज़े खां आया आहिनि। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज़ शरीफ़ जो कराची में क़ाइद जंगी मज़ार ते हाज़िरी खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। ऐं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी शहबाज़ शरीफ़ ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त राति नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ चयो त महांगाई सबबि बर्बाद थी विया आहियूं। हिक पासे ॾोहिटे जी शादी ते करोड़े रुपया ख़र्च थिया त ॿिए पासे महांगाई ते रोई रहिया आहिनि। शहबाज़ शरीफ़ जो भाउ पाकिस्तान में अची पंहिंजनि केसनि खे मुंहुं ॾिए ऐं शहबाज़ शरीफ़ खे पहिरियां ई पंहिंजी पार्टी जे अंदरूनी मामलनि ते ध्यानु ॾिए। लंडन में वेठल माण्हुनि खे पाकिस्तान जे अवाम जी का बि परवाह न आहे। This headline news is brought to you by